बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। पिया आहिनि ग्रुप्स में बि पुछनि था, मैसेज करे बि पुछनि था त छा जेका आया जेका इहा की रिवाइज़ थी आहे, छा इन जा जेके आहिनि असांखे नंबर मिलंदा, त इन खे असां जेको आहे अॼु क्लियर कयूं था। हलूं था जेको असां 25/4/2024 ते लेक्चरशिप जो असां टेस्ट ॾेई आयासीं। उन्हनि SPSC कंडक्ट जेका इहा कयो हुयो, त उन में जेको हुयो त उन्हनि जॾहिं की मोकिली त उन्हनि 2 एरर ॾेखारियूं आहे। पेपर टाइप A हुयो, जेको सवाल नंबर 2 आहे ऐं सवाल नंबर 33 आहे। जंहिं ते एरर लिखियलु आहे त इहो जेको आहे असांखे इन जा 4 नंबर मिलंदा। उन खे मिलंदा जंहिं जेको आहे इन जो जवाबु जेको आहे न कयो आहे, उन खे इन जो फ़ाइदो थींदो। बाक़ी जंहिं कयो हुयो उन्हनि खे जेको आहे नंबर जेके इहे न उहे बि मिलणा हुया। त इहो पहिरें बि असां डिस्कस करे चुका हुयासीं। बाक़ी जेके न कया आहिनि, जंहिं न कया हुया या छॾे ॾिना हुया, उन्हनि खे इहो इन्हनि नंबरनि जो फ़ाइदो मिलियो। उन खां अलावा आहे जेका की रिवाइज़ थी आहे, त उन में उन्हनि ऑप्शन उहे अंडरलाइन कया आहिनि। त काफ़ी सारा माण्हू परेशान लॻा पिया आहिनि त इन्हनि जा असांखे नंबर मिलंदा, त बिल्कुलु बि न, इहे असांखे नंबर न मिलंदा। बल्कि ईअं सम्झो त हिकिड़ी उन्हनि खां ग़लती थी वई हुई, त ऑप्शन ग़लति अची विया हुया, त हाणे उन्हनि करेक्ट करे मोकिलिया आहिनि, त सही ऑप्शन उन्हनि जा इहे आहिनि। त पोइ तव्हां जेके बि कैंडिडेट्स आहियो, पंहिंजी आंसर कार्बन कॉपी हुई असां जेके करे आयासीं, जंहिं ते की चेक कंदा आहियूं, उन ते वरी ॾिसंदव जेके हाणे अंडरलाइन थियल आहिनि ऑप्शन, इहे ऑप्शन सही आहिनि। जेकॾहिं तव्हां इहे कया आहिनि त पोइ तव्हां जेको नंबर काउंट कंदव। जेकॾहिं न कया अथव त पोइ इहे ग़लति अथव। ॾिसूं था असां सवाल नंबर जीअं 22 खे, 22 जो जेको आहे उन्हनि B कयो आहे, त इहो सवाल कहिड़ो हुयो उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थी। हे आहे 22 नंबर सवाल, तादाद केतिरो आहे। त उन में इन ते काफ़ी पहिरें बि बहस हली हुई। त उन्हनि SPSC वारनि जेके हुए 10 मसनवियूं ॼाणायूं हुयूं, जेको हाणे करेक्शन करे उन्हनि ऑप्शन B सही कयो आहे। जेके ऑप्शन माना उन्हनि 8 मसनवियूं ॼाणायूं आहिनि, इहे इन जो B कयो हूंदो, उन खे इहे 2 नंबर मिलंदा। जंहिं न कयो आहे त पोइ उन्हनि जो ग़लति थी वेंदो, इन खे तव्हां वधीक नंबर न काउंट कंदव। उन खां पोइ आहे सवाल नंबर 30 असांजो आहे हे सवाल नंबर 30 खे ॾिसूं था। सवाल नंबर 30 में आहे असांजो त जेको वणजारो जेको आहे कहिड़े खिते जो लोकगीत आहे। त इहो जेको वणजारो लोकगीत जेको हुयो, त इहो सभु चऊं पिया त इहो जेको आहे थरी गीत आहे। जंहिंमें मां पहिरें बि तव्हांखे ॿुधाए छॾियो हुयो त जेके उतां जूं औरतूं पंहिंजे महबूब जे या कंहिं पिरी या उन जे सिक में जेके आहिनि ॻाईंदियूं आहिनि जेको गीत, उनखे वणजारो चयो वेंदो आहे। त इहो थरपारकर हुयो इन जो सही ऑप्शन, पर उन्हनि जेको हुयो इहो ऑप्शन B कोहिस्तान सही करे छॾियो हुयो। हाणे जेको आहे उन्हनि की रिवाइज़ में जेको आहे C ऑप्शन ॾिनो आहे, त इन जा जेके नंबर उनखे मिलंदा जंहिं ऑप्शन C कयो हूंदो। हाणे आहे सवाल नंबर 35 हुयो। इहो हुयो त जेको ॾोर जा जेके आहिनि केतिरा क़िस्म आहिनि। त उन में जेके आहिनि उन्हनि न 4 न 3 5, केरु चवे पियो 3 आहिनि त केरु चवे पियो 5 आहे। त सही ऑप्शन जेको हुयो 5 हुया। त जेको हाणे उन्हनि रिवाइज़ करे C ऑप्शन ॾिनो अथनि 5, छो त जेको उन्हनि पहिरें ऑप्शन A सही कयो हुयो, उन में 4 ॼाणायो हुयो ने। हाणे जंहिंजा इहे जवाब सही हूंदा उन्हनि खे इहे 6 नंबर मिलिया हूंदा। जंहिं इहे ग़लति कया आहिनि, इहे ऑप्शन न आहिनि, त उन्हनि खे कंहिंखे बि इहे नंबर न वेंदा। हा, जेके 4 नंबर पहिरें मिलिया आहिनि उहे सभिनी खे जेके ग्रेस मार्क्स मिलियूं आहिनि उहे मिली सघनि थियूं। पर हिन में सिर्फ़ु उन्हनि ऑप्शन दुरुस्त कया आहिनि ऐं तव्हां उन खे वरी ॾिसी सघो था की सां मैच करे ॾिसो था। जेकॾहिं तव्हांजा इहे जेके अंडरलाइन थियल आहिनि इहे ऑप्शन ॾिनल आहिनि, त पोइ तव्हां नंबर काउंट कंदव। मिसाल B C 22 जो B कयो अथव त तव्हां 2 नंबर काउंट कयो। 30 जो C कयो अथव त 2 नंबर काउंट कयो। जेकॾहिं 35 जो C कयो अथव त तव्हां इन जा 6 नंबर तव्हांखे इहो फ़ाइदो थींदो। अदरवाइज़ जेको आहे को फ़ाइदो कोन्हे। जंहिं इहे ऑप्शन ग़लति कया आहिनि, मतिलबु B C थियल आहे, या जेको 22 जो जेकॾहिं C कयो अथव, या जीअं उन्हनि 10 पहिरें मसनवियूं ॼाणायूं हुयूं, जेकॾहिं D हुयो ऑप्शन, त पोइ जेको आहे उन खे जेको आहे ग़लति थी वियो। जेकॾहिं D ऑप्शन तव्हां कयो आहे त B आहे, त तव्हां उहे 2 नंबर कट कंदो। जेके तव्हांजा पहिरें वारी की में 2 नंबर वधिया हुया, त तव्हां उनजा हुतां इहे घटि थी वेंदा 2 नंबर। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी। हाणे जे लाइ इहो मां वीडियो ठाहीमां। बाक़ी जेको आहे जल्दी हिकु ॿिए टॉपिक सां गॾु जल्दी मिलंदासीं। ओके, अल्लाह हाफ़िज़।